असांजे ही जेको 3 ॾींहं जो इवेंट आहे आर्ट इन द वर्ल्ड ऑफ डिजिटलाइज़ेशन AI उन जो पहिरियों सेशन हिकु दफ़ो ॿीहर मां पंहिंजे मोज़िज़ महिमान अमर फयाज़ साहब ऐं शबीर कुंबर साहब खे भलीकार चवंदुसि। असांजे हिन सेशन जो मौज़ू आहे चैलेंजिस फॉर सिंधी लैंग्वेज इन द डिजिटल एंड AI एरा। शुरूआत कंदासीं साईं अमर फयाज़ साहब सां, जंहिंजो तमामु घणो तजुर्बो आहे ऐं ख़ासि करे ॿोली जी इंजीनियरिंग ऐं डिजिटलाइज़ेशन में एटमोलॉजी में बि साईं जो तमामु घणो इंट्रस्ट आहे, ख़ासि करे वर्ड्स जी रूट्स ऐं असांजा सिंधी लफ़्ज़ ख़ासि करे इहे किथां तारीख़ी तौरु जुड़िया आहिनि, कहिड़नि मरहलनि मां गुज़री असांजी मौजूदा हालत में आहिनि। सो साईं खां पहिरियों हिकिड़ो सादो सुवालु कंदुमि त सिंधी ॿोली लाइ हिन वक़्तु जेके इदारा आहिनि डिजिटलाइज़ेशन लाइ कहिड़ा कहिड़ा इदारा मौजूदु आहिनि, उहे कहिड़ो कहिड़ो कमु करे रहिया आहिनि ऐं उनजी को कारकर्दगी कीअं आहे ऐं उन्हनि लाइ पाण कहिड़ा कहिड़ा सरकारी सतह ते चैलेंजिस आहिनि। सो इहो असां सम्झंदासीं पहिरियां साईं अमर फयाज़ साहब खां। सभ खां पहिरियों त महिरबानी। सिंधी ॿोलीअ जे जेको इहो पहिरियों त टर्म हिकिड़ो पाण सम्झूं त इहो डिजिटाइज़ेशन ऐं डिजिटलाइज़ेशन छा आहे, आमतौर ते ख़बर कंहिंखे घटि पवंदी आहे। डिजिटाइज़ेशन उन अमल खे चइबो आहे जॾहिं तव्हां का बि फिज़िकल शइ कंप्यूटर जे इस्तेमाल जे लाइ हुन जो फ़ोटो, हुन जो स्कैन या हुन जी शक्ल मटे तव्हां कंप्यूटर में दाख़िल कई। पुराणे दौर में जेका कैसेट हुई उहा कैसेट डिजिटाइज़ करे MP3 MP4 या वेव फॉर्मेट में कयो, इहा डिजिटाइज़ आहे। पंहिंजो किताबु छपियल आहे, उन किताब खे पाण स्कैन करे सॉफ्ट कापी PDF ठाहियूं था, इहा डिजिटाइज़ेशन आहे। डिजिटलाइज़ेशन वरी छा आहे त जेको कंटेंट जेको उन किताब में हो उनखे हाणे वरी तव्हां मुख़्तलिफ़ ट्रेनिंगुनि में मुख़्तलिफ़ पंहिंजे सिरिश्तनि में तव्हां कतबु आणियो, उन्हनि जी वरी फेर फार कयो, इहा डिजिटलाइज़ेशन आहे। त लिहाज़ा जेको कंप्यूटर ते जेको सिस्टम चढ़े थो, का बि शइ जेका पंहिंजी पई आहे उहा जीअं कंप्यूटर जी स्क्रीन ते आई त उहा डिजिटाइज़ थी वई। वरी जॾहिं उन ते चढ़ण खां पोइ जेको पंहिंजी प्रोग्रामिंग कयईं, पंहिंजो सिस्टम ठाहियईं, त उहा डिजिटलाइज़ेशन हूंदी आहे। इहो थोरो फ़र्क़ु आहे। AI त तमामु घणो हींअर सॼे दुनिया में बड़दक मचाइण वारो हिकिड़ो सिरिश्तो आहे। पंहिंजे सिंध में जेको डिजिटाइज़ेशन जो जेको प्रोसेस आहे त हिकु त इहो पाण वटि MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडी आहे, जेको हींअर 6000 खनि किताब उन्हनि डिजिटाइज़ करे छॾिया आहिनि सरकारी सतह ते। जेको आहे सिंधी अदबी बोर्ड आहे, उन्हनि बि तक़रीबन 2700-2800 किताब जेके आहिनि उहे डिजिटाइज़ करे पंहिंजे वेब पोर्टल ते रखिया आहिनि। बाक़ी जेकॾहिं इनफ़रादी तौर ते जेकॾहिं किताबनि खे ॾिसबो त पोइ निजी तौर ते सिंध सलाम जो तमामु वॾो नालो आहे। 1600-1700 किताब हुननि डिजिटाइज़ करे रखिया आहिनि, टेक्स्ट जे शक्ल में रखिया आहिनि, PDF जे शक्ल में करे रखिया आहिनि। गवर्नमेंट ऑफ सिंध पाकिस्तान जी पहिरीं उहा हुकूमत आहे जंहिं KP, पंजाब ऐं बलूचिस्तान खां थोरो गोई खणी अॻिते वधी साईं सरदार शाह साहिब जेका आवाज़ ॿुधो हुयो ऐं जेको पहिरियों दफ़ो माजिद भुरगड़ी साहिब खे ट्रिब्यूट ॾेई ऐं जेको हिकिड़ो इदारो हैदराबाद में क़ाइमु कयो, अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग, इहो वरी अञा एडवांस प्रोग्रामिंग आहे जेका लैंग्वेज इंजीनियरिंग जी आहे, उहा उन जॻह ते हैदराबाद में क़ाइमु आहे। ऐं सम्झां थो त पूरे सिंध में इंडिविजुअलिटीअ खे छॾे करे जे इंस्टीट्यूशन्स खे ॾिसिजे त पोइ इहो वाहिद इदारो आहे जेको सिंधी ॿोली जे डिजिटलाइज़ेशन या सिंधी ॿोलीअ खे AI तरफ़ ट्रेन करण जे लाइ मैकेनिज़म ठाहे रहियो आहे। उते छा थिए थो पियो उनजो मां मुख़्तसिर हिकिड़ो ॾियां त असांखे पहिरियों जेका हूंदी आहे न, उहो ॿोलीअ जा मॉडल ठाहिणा पवंदा आहिनि। ॿोलीअ जो हिकिड़ो मॉडल हुजे। मिसाल तौरु मां वञा थो, मां वञा थी, मां वञी रहियो आहियां, मां वियो हुयुमि, मां वियो हुउमि, त उहे जेको जुमिलनि जी जेका तरतीब आहे उहा मशीनी करण जे लाइ असांखे हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे जंहिंखे असां NLP टूल्स सम्झंदा आहियूं। उहो तव्हां स्पेल करेक्शन बि चई सघो था, लफ़्ज़नि जी करेक्शन बि चई सघो था, प्लस लफ़्ज़नि जे ग्रामर जी टैग हूंदी आहे हिकिड़ी त न यार। असां जीअं अॼुकल्ह पाण फैशनी FM कल्चर आहे, अॼु जो मौसम ॾाढो सुठो आहे, यार मुंहिंजो दिलि चवे थो पियो त बाबा सिंधी ॿोलीअ में मुंहिंजो दिलि न हूंदो आहे, सिंधी ॿोलीअ में अॼो को मौसम न हूंदो आहे, अॼु जो न हूंदो आहे, अॼु जी आहे। त उहो जेको लफ़्ज़नि जी जिन्स तय करणु, लफ़्ज़नि जो अदद तय करणु, लफ़्ज़नि जो ग्रामर तय करणु, उनखे चइबो आहे वर्ड नेट। वर्ड नेट सिस्टम जेको वर्ड नेटवर्किंग
अंग्रेज़ी ॿोली जेका अॼु इहा तव्हां तरक़ी ॾिसो था पिया या दरहक़ीक़त 1986 जी डेवलप थियल वर्डनेट सिस्टम आहे जेको तव्हांजे यूनिवर्सिटीअ वारनि ठाहे ऐं पंहिंजो कंप्यूटेशनल सिस्टम्स में रखियो हुयो। उर्दूअ जी वर्डनेट बि छिके छिके जेका आहे 17,000 ते बीठल आहे, जेको 12,000 लफ़्ज़नि ते मुश्तमिल वर्डनेट पैकेज आहे उहो लाहौर यूनिवर्सिटीअ वारनि रखियो आहे पैसनि ते लाहिण जे लाइ। तव्हांखे खपे वर्डनेट सिस्टम त तव्हां हुनखे 15,000 रुपया ॾियो त तव्हां उहो 12,000 लफ़्ज़नि जो जेको ज़ख़ीरो आहे उनजी कनेक्टिविटी आहे उहो तव्हां डाउनलोड करे पंहिंजे कतब आणे सघो था। अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट में असां हींअर 1,57,000 लफ़्ज़नि जी नेटवर्किंग ते कमु था पिया कयूं ऐं उहो ॾींहुं राति कमु हले थो पियो ऐं उहो अहिड़े नमूने सां हले थो जेकॾहिं डॉक्टर ख़ादिम महर साहिब अॼु चेक कंदा त उते कहिड़ा लफ़्ज़ हलनि था पिया त तव्हां एम्बाइल.pk सफ़ा सोली अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग जा जेके पहिरियां अखर आहिनि एम्बाइल.pk करे तव्हां जीअं ई खोलींदव त हुनजे साम्हूं वर्क फ़्लो पहिरियों जेको टेब ईंदो हुन वर्क फ़्लो ॾिसो। तव्हां वर्क फ़्लो ॾिसंदो तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़े माण्हूअ छा कयो आहे, केतिरा लफ़्ज़ टैग थिया आहिनि, उहो सॼो प्रोसेस थींदो। इन खां अलावा जेको उते भेटाईपीडिया जो जेको कमु थियो आहे आउं सम्झां नथो त उन में माजिद भुरगड़ी साहिबु जेको सिंधी ॿोलीअ खे हिन नए जोण में आणण में जेको इमाम तौर ते अॻिते वधियो, उन चयो त मां बि दुनिया घुमी आहे पर आया साईं कंहिं बि जॻह ते शेक्सपियर, गोथे, राबिंद्रनाथ टैगोर इन्हनि ते इन लेवल जो कमु न थियो आहे जेतिरो शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ जो ते भेटाईपीडिया जे नाले सां इहो कमु थियो। आउं सम्झां थो त भेटाईअ जा जेके हींअर तव्हां सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदव भेटाईपीडिया जा प्रोमोज़ हलनि था पिया उर्दू अंग्रेज़ी, अक्सर करे मूंखे दोस्त मोकिलींदा आहिनि साईं आवाज़ में मिठास न आहे, साईं फलाणी जॻह ते आवाज़ में थोरो मज़ो नथी करे, मशीन थी ॻाल्हाए माण्हू नथो ॻाल्हाए। इहो जेको आवाज़ु सिंधीअ में ॿुधो था उर्दू में ॿुधायो इहो माण्हूअ जो आवाज़ु न आहे, इहो मशीन जो आवाज़ु आहे। रोबोट खे ट्रेनिंग ॾियारी थी वञे त लतीफ़ कीअं पढ़िबो आहे। हाणे तव्हां सम्झो त इहे जुमो 8 ॾींहं हाणे सिरिश्तो ठहियो आहे, इन में कचायूं थींदियूं पर मूंखे पक आहे त साल ॾेढ खां पोइ तव्हांखे सिंधी ॿोलीअ जो भेटाईपीडिया वारो जेको सिलसिलो अञा वधीक सुहिणो आवाज़ु निकिरंदो। 3 सालनि खां पोइ ॾिसंदासीं त अञा छा जा इहे आवाज़ बहितर थींदा। ऐं टियों जेते हींअर कमु असांजो हले थो उहो आहे वर्डनेट खां अॻिते लैंग्वेज इन्वेंट्रीअ जो। ऐं इहा शइ थोरो मां हिकु मिंट में मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। असांजे केतिरनि दोस्तनि खे इहो हूंदो आहे सिंधी ॿोली साइंसी ॿोली न आहे। भई सिंधी ॿोलीअ में त पंहिंजो केमिकल नाला कोन्हनि, सिंधी ॿोलीअ में बायोलॉजीअ सां रिलेट टर्म न आहिनि, सिंधी ॿोलीअ में फलाणी शयूं न आहिनि फलाणी शयूं न आहिनि। बाबा सिंधी ॿोलीअ में घणो आहे, छड़ो ॻोल्हणो पवंदो न। हाणे मिसाल तौर ते ॾांद गाॾी ख़तमु थी वई, कंहिं कंहिं ॻोठ में वरले मिलंदी हूंदी, माण्हू ॾिसंदा हूंदा ॾांद गाॾी हले थी पई, नार त ख़तमु थी वियो, एट जेको पाणी हिकु अॾ खां ॿिए ते खूह मां कढियो वेंदो उहो त मां नथो पियो सम्झां त किथे हूंदो, मां रुलियां थो पियो सिंध में। पर तव्हां नोट कयो त अॼु खां 5,000 6,000 साल अॻु असांजी टेक्नोलॉजीअ जो वॾे में वॾी मैकेनिज़म ई मशीन हुई आहे ॾांद गाॾी, त कीअं बुश ते कीअं कमु हलियो हुयो, इहो व्हील कीअं ठहियो, इहो जेको व्हील आहे न इहो वलो चकर वारो, त उन जा हाणे छड़ो तव्हां नोट कयो ॾांद गाॾी न मोही आहे, ॾांद गाॾीअ सां लाॻापियल जेके लफ़्ज़ आहिनि उहे बि त मरी विया आहिनि। हाणे जेकॾहिं असांखे ॾांद गाॾीअ जो लफ़्ज़नि जी इन्वेंट्री ठाहियूं, थंभरी छा हुई, दुरो छा हो, पाञारी छा हुई, पितड़ो छा हो, त जेकॾहिं आउं सम्झां थो त ॿिनि वलनि जे विच में व्हीलनि जे विच में इहा जेका सराई जेका सॼी वेंदी, जदीद साइंस में एक्सल इहा ई त आहे न। त इहो जेकॾहिं को दोस्त चवे थो पियो त भई टेक्नोलॉजीअ जी सिंधी ॿोली कोन्हे, मां सम्झां थो त तव्हां ॿोलीअ खे अञा खोटियो ई कोन्हे। सो उहो वर्ड जेको लैंग्वेज इन्वेंट्री आहे उन ते बि कमु हले थो पियो। हीउ सॼो जो सॼो प्रोसेस जेको हले थो इहो हले थो AI खे सिंधीअ जी ट्रेनिंग कराइण जे लाइ। सो हासिल मक़सदु इहो ई आहे। वॾी महिरबानी सर, बहितरीनु तव्हां असांखे कुझु इदारनि जे बारे में ॿुधायो, एम एच पंवर साहिबु सिंधी अदबी बोर्ड एंड सिंधी सलामत ऐं माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट आहिनि जिन बहितरीनु कमु कयो आहे। साईं शबीर कुंबर खां सम्झंदासीं त इन्हनि इदारनि जे कम खां पोइ असांखे सम्झायो त सिंधी ॿोली जी जेका डिजिटल स्पेस आहे उहा केतिरी आहे, ख़ासि करे ॿियनि रीजनल सबकॉन्टिनेंट ॿोलियुनि जी भेट में, ऐं ख़ासि करे अख़बार जी सूरत में, मैगज़ीन जी सूरत में हुजे, इदारती वेबसाइट जी सूरत में हुजे, या वरी मालूमाती वेबसाइट्स जी सूरत में हुजे, त उहा स्पेस छा ॿियनि
ॿोलियुनि जे भेट में सुठी आहे। ऐं मुंहिंजो ॿियो सुवाल बि हिन सां सलाहियल आहे त छा उहा हिकिड़ी थर्ड स्पेस वारो कमु करे थी, जेका असांजी डिजिटल स्पेस आहे, ख़ासि करे का समाजी तब्दीली, को इल्मी तब्दीली, या इन सिलसिले में उहा को कमु करे थी? ॾिसो त तव्हांजी महिरबानी, हिकिड़े सुवाल में 2 सुवाल हणी विया, हाणे इहा ठीकु आहे। ॻाल्हि इहा आहे त टेक्नोलॉजीअ में सिंधी माण्हू ईअं ई उथियो बीठो आहे जीअं ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू उथिया बीठा आहिनि। ऐं टेक्नोलॉजी में जेकर कंपेयर था करियूं, तव्हांखे जे पाण में कचहरी करणी हुजे, असांखे एतिराज़ु कोन्हे, थोरो रुॻो ॿाहिरि वञी कयो त जीअं असां बि हिकु ॿिए जी ॻाल्हि सम्झी सघूं। हा, बसि थी वई। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेकर ॾिसिजे त अॻ में सिंधी माण्हू इंटरनेट जे दुनिया में तमामु घटि हो, पर जॾहिं सिंधी ॿोली लिखजण में अची वई इंटरनेट ते, सवलाईअ सां सहजाईअ सां लिखिजी सघे पई, उन खां पोइ वेबसाइटूं, असांजूं अख़बारूं, असांजा न्यूज़ चैनल ऐं हर हिकु माण्हूअ जो प्रोफाइल तव्हांखे सोशल मीडिया ते मिलंदो। थर्ड स्पेस जेकर पोइते वञो त तव्हां छा कंदा हुआसीं, असां घरनि मां निकिरी वरी ईंदा हुआसीं ओताकुनि में जेकर असां वरी अञा थोरो मॉडर्न कल्चर त होटल्स ते वेही बि गुफ़्तगू थींदियूं ऐं वरी के प्रोग्राम सजाईंदा हुआसीं ऐं कंदा हुआसीं। उहे साॻियूं शयूं हींअर सोशल मीडिया जे नाले में अची वियूं आहिनि ऐं सिंधी माण्हू मौजूदु आहे, सिंधीअ में ॻाल्हाए थो, डिस्कोर्स थियनि था, डिबेट्स थियनि थियूं, हिन क़िस्म जा प्रोग्राम थियनि था जेके ऑनलाइन अचनि था। ऐं हिकिड़ी ताक़त आहे सिंधी समाज में, सिंधी समाज प्रूव कयो आहे त सिंधी समाज इंटरनेट खे पॉज़िटिव यूज़ कंदे बि जिते मज़हबी रवादारी डिस्टर्ब थिए उते पंहिंजो केस रखी सघे थो, उते पंहिंजी ॻाल्हि करे सघे थो, ऐं न रुॻो ॻाल्हि करे सघे थो पर उथी बीही ऐं अखियूं अखियुनि में विझी मुहाॾो पटकाए सघे थो। रहियो हू तव्हांजो सुवाल त ॿियनि ॿोलियुनि जे भेट में ॾिसूं, ॿियनि ॿोलियुनि खे सपोर्टूं आहिनि इलाही। ऐं हींअर जीअं फयाज़ ॿुधायो त असां वटि बि हींअर इदारती लेवल ते सिंधी ॿोलीअ जी मालिकी थी आहे ऐं मालिकी सुठे नमूने में थी आहे, छाकाणि त जेकर माजिद बुर्गड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग खां पहिरीं ताईं था ॾिसूं त सिंधी ॿोलीअ जो मालिक इदारो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेतोणीकि वेठो हो, पर उन मालिकी कई पे उन फॉर्म में जेको डिजिटल एरा खां अॻु जो दौरु असां ॿुधूं, माना जॾहिं असां स्क्रीन ते न आहियूं, उहे सभु कम सिंधी लैंग्वेज अथॉरिटी संभालींदी पई आई। उन खां पोइ थोरो घणो हिकु ॿ एप्स ठाहे, सो बि माना उहो पीरियड जेकर असां ॻणियूं त उते बि डिजिटली दौरु तॾहिं थो खुले जॾहिं फयाज़ उते पहुचे थो ऐं पोइ हुतां इहे इब्तिदा थिए थी, जेका हींअर कंटिन्यू थींदी पई अचे। उहे बि पंहिंजे कम सां लॻा अचनि, माना हिकिड़े ई टाइम ते असां वटि 2 इदारा आहिनि जिन खे सरकारी सरपरस्ती हासिलु आहे, उहे कंदा पिया अचनि। पर दिली दूरस्त जेका मॉडर्न एरा आहे, जेका AI आहे, जंहिंखे आर्टिफिशियल इंटेलिजेंस थो चइजे, उन मज़ असांखे तमामु घणो कमु खपे। विटाईपीडिया जहिड़ो शाहकार असां वटि पोर्टल मौजूदु आहे जंहिं ते घणो कुझु थी चुको आहे, पर अञा असांखे घणो कुझु करिणो आहे। संगावतियूं किथे आहिनि? अच्छा, हींअर तव्हां सम्झो त जेकर तव्हां ऑनलाइन न आहियो त तव्हां वजूद नथा रखो, छाकाणि त हर हिकु शइ स्विच थींदी पई वञे डिजिटल टेक्नोलॉजीअ में। जेकर असां ऑनलाइन न आहियूं मीन्स न आहियूं, असां भले हूअं छा बि हुजूं। हाणे हिते असांजूं संगावतियूं अञा रिकॉर्ड ते कोन आयूं आहिनि। संग कहिड़ा आहिनि? पुफी, मासी, पुफाट, मासात, मारोट, ॾोहिटो, नानू, पड़ नानू, तड़ नानू, ॾाॾो, पड़ ॾाॾो, इहे सभु शयूं रिकॉर्ड ते ईंदियूं। इन्हनि जो वरी कंपेरेटिव रोल थींदो त ॿियनि ॿोलियुनि में कीअं आहिनि, स्पेशली अंग्रेज़ीअ में कीअं आहिनि। इन खां सवाइ वरी असांजे लफ़्ज़नि जा धातु कहिड़ा आहिनि, असांजा लफ़्ज़ आहिनि त उन्हनि जा उचार कहिड़ा आहिनि, असां वटि चिड़ जो लहजो छा आहे, मुहबत जो लहजो छा आहे, इहे सभु शयूं रिकॉर्ड ते अचणियूं आहिनि। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त हेसी ताईं असां कमु कंदा पिया आयासीं। असां वटि ईअं हो त सिंधी ॿोलीअ जा सभई लहजा सिंधी ॿोलीअ जी सोभिया आहिनि, सूंहं आहिनि, पर सिंधी ॿोलीअ खे हिकिड़ो लहजो आहे जेको उनजो मयारी या स्टैंडर्ड डायलैक्ट थो सॾिजे। माना असां जेको लिखंदासीं प्रिंटिंग में वेंदो, छपाईअ में वेंदो,
उहो असांजे स्टैंडर्ड डायलैक्ट में वेंदो। अच्छा, असां जेको पढ़ंदासीं करिकुलम ठहंदो उहो बि उन डायलैक्ट में ठहंदो। माना जेकर ॿोली कंहिं बि हवाले सां वाइपे में रिकॉर्डेड ईंदी त स्टैंडर्ड डायलैक्ट में ईंदी, बाक़ी लहजा असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदासूं। पर इहो बैरियर हाणे भॻो अथव। यादि रखिजो त हाणे असां उन एरा में पिया दाख़िल थियूं जिते सिंधी माण्हूअ सां डिवाइस सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। चैट GPT तव्हां सां सिंधीअ में ॻाल्हाए थी, तव्हां सां गूगल जो बाट सिंधीअ में ॻाल्हाए थो ट्रांसलेशन जे थ्रू। अच्छा, उन जो इब्तिदाई फेज़ आहे, तव्हांखे लॻंदो त जहिड़ो करो उहो अरबी पियो पढ़े, जहिड़ो करो उन जी अजीब आहे ॿोली, पर ॻाल्हाइणु शुरू कयो त साईं उहो ॾींहुं परे कोन्हे। असां उन ॾाके ते बीठा आहियूं जिते असां ॻाल्हाईंदासूं ऐं बाट असांखे जवाबु ॾींदो, यानी डिवाइस असांखे वराणी ॾींदी। अच्छा, हाणे इन फेज़ मंझि इहो ज़हन में रखी छॾिजो, स्टैंडर्ड डायलैक्ट जी हिकु हटी मुकमिल तौर ते इते टुटे थी। हाणे तव्हांखे लाड़ी लहजो बि ॾियणो पवंदो, उतरादी बि ॾियणो पवंदो, कोहिस्तानी बि विझणो पवंदो, तव्हांखे ढाटकी बि विझणी पवंदी, स्टैंडर्ड डायलैक्ट बि विझणो पवंदो। अच्छा, पोइ वरी तव्हांखे कंपेरेटिव बि तव्हांखे ॿुधाइणो पवंदो त हीअ माण्हू हीअ स्टैंडर्ड आहे, हीअ उतरादी आहे, हीअ। अच्छा, इहे सभु शयूं जॾहिं मौजूदु थी वेंदियूं तॾहिं तव्हांजो बाट तव्हांजे उतरादी माण्हूअ खे अहिड़ी वराणी ॾींदो जेका स्टैंडर्ड डायलैक्ट वारे खे ॾींदो, ऐं कोहिस्तानीअ खे बि अहिड़ी ॾींदो, लाड़ीअ खे बि अहिड़ी ॾींदो। अदरवाइज़ असां इते बि बीह रहंदासूं। उन जे करे असांखे कमु अञा तमामु घणो करिणो आहे। माजिद बुर्गड़ी इंस्टीट्यूट कहिड़ा कहिड़ा कमु उकलाईंदो, अञा इलाही कमु करिणो आहे। अञा इदारा सां गॾु यूनिवर्सिटियूं थी बीहनि, उहे कुल्हो कुल्हे में मिलाए शागिर्दनि खे प्रोजेक्ट्स ॾियनि, तॾहिं असां इन्हनि ॿोलियुनि सां ॿियनि सां कम्पीट करे सघंदासीं। अच्छा, सरकारी ॿोलियुनि जी सपोर्ट, सरकारी लेवल ते ॿियनि ॿोलियुनि जी सपोर्ट हूंदे बि असांजी सिंधी ॿोली जेतोणीकि उनखे सपोर्ट हाणे मिली आहे, पर डिजिटल एरा में दाख़िल थी आहे असांजी ॿोली 87 में, ऐं 87 खां वठी एम्बिल ताईं सिंधी ॿोली पंहिंजो सफ़र पाण करे आई आहे। साईं माजिद बुर्गड़ी साहिब जहिड़नि माण्हुनि उनखे खणी हलायो आहे, निपायो आहे, ताते इते पुॼायो आहे। हाणे उनखे सपोर्ट आहे ऐं हाणे हिन जो शानदार सफ़र शुरू आहे। ऐं असां ॾाढा पुरुमीद आहियूं त इहो जेको रोबोटिक्स सिरिश्तो आहे उन में असांजी ॿोली एज़ इट दाख़िल थींदी, ऐं जेका लिखत दुनिया मां हींअर मोकिलाईंदी पई वञे, हिते असांखे को गुमान कोन्हे, को डपु कोन्हे त जेकर लिखतूं मोकिलाए वयूं त असांजी ॿोली न हूंदी, छाकाणि त असां उन ॾाके ते पहुची विया आहियूं जिते सिंधी ॿोली बख़ूबीअ बाट ॻाल्हाए सघंदो, ॿुधी सम्झी सघंदो। तव्हांजी महिरबानी सर, तमामु बहितरीनु। त असांजे यूनिवर्सिटियुनि खे बि इन तरफ़ क़दम अॻिते वधणु घुरिजे। अमर फयाज़ साहिब खां सम्झंदासीं त असां जॾहिं सिंधी किताब प्रिंटेड किताब पढ़ूं था त काफ़ी किताबनि में असांखे प्रूफ जूं या सूरत ख़तीअ जूं चुकूं नज़र अचनि थियूं। हाणे इहो कमु असां वटि शायदि अॼु बि मैन्युअली थिए थो, पर अंग्रेज़ी में जॾहिं वञूं था त ग्रामरली या कोयल बोर्ड जहिड़ियूं एप्स असां आहिनि, मौजूदु आहिनि, जेके फ़ौरन तव्हांजो टेक्स्ट जाचनि थियूं, तव्हांजी ग़लतीअ जी निशानदेही कनि थियूं, चाहे उहा स्पेलिंग मिस्टेक हुजे या ग्रामर जी हुजे, ऐं सुठियूं सुठियूं सजेशन्स बि ॾियनि थियूं त हिन जुमिले खे जेकॾहिं हीअं लिखो। छा सिंधी ॿोली जो बि अहिड़ो को इम्कानु आहे त अहिड़ियूं के ऐप सिंधी में बि हुजनि, या असां अञा केतिरो परे आहियूं अहिड़ी एप्स खां जेके असांखे सूरत ख़ती या ग्रामर में ऐं टेक्स्ट फॉर्मेट में असांजी मदद कनि? अगरि हिकु ॻाल्हि त तव्हां बि सम्झो ऐं पाण सभु सम्झो त जेको इन जा ॿ ॾाका आहिनि, ऐं इहा शइ पाण सभु जो सभु सम्झूं। ख़ुदा करे जो हिन प्लेटफॉर्म तां जेके मुतलिका शोबा आहिनि उहे ॿ पटनि हिन सिलसिले में। बुनियादी मसइलो हूंदो आहे मवाद जो। मवाद जेसी ताईं हिकु मयार जे शक्ल में न मिलंदो तेसि ताईं शबीर कुंभार साहिबु हुजे या अलिफ़ हुजे या बे हुजे, वञी आख़िर में मां त हिकिड़ो अदना कारकुन आहियां हिन फील्ड जो, त उन में अमर फयाज़ हुजे, मां पाण जहिड़ो कंदुमि त जेको मुस्तफ़ा लिखण महिल जेको रवायती तौर ते ये ॾिनी वेंदी हुई, वरी उन खां पोइ मथां खड़ो पेश ॾिनो वेंदो, छा ईअं हुजे या सौ सिधो फे खां पोइ मथां अलिफ़ ॾिनो वञे। हतल इम्कान इस्तीफ़ा, त इहे जेके आहिनि त उन्हनि खे कीअं कयूं इस्तक़ामत, यानी अॼु असांजो जेको सिंधी माण्हू आहे इहो हिकिड़ो डिघो डिबेट आहे त जेको मयार असां लफ़्ज़नि जो बीहारियूं था पिया त यार ॿोल हीअं लिखिजे, इस्तीफ़ा हीअं लिखिजे,
जेकॾहिं साईं अदल साहिबु लिखंदो, अदल साहिबु त छो त हिकिड़ो गज़ब जो अदीब आहे, गज़ब जो शाइर आहे, गज़ब जो ॿोली असांजो ॿोलीअ जो पारखू आहे, सुघड़ आहे, पाण त सही लिखी वेंदो, पर जेको मुआरो पुटु आहे उहो त उहो ई कोन लिखी सघंदो। हाणे उनखे हर जॻह ते अदल सुमरो त अवेलेबल न आहे न जेको उनखे ॿुधाए। त इहे जेके मॉडल लफ़्ज़ आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पूरो कार्पस ठहंदो आहे। उन कार्पस खां पोइ हिकु हिकु लफ़्ज़ जी दुरुस्त लिखणी तय कबी आहे। शुक्र आहे जो अञा शबीर उन जलाल में अची हे वारो मसइलो न कई त बाबा असां वटि अञा घरू ऐं घरूअ में तव्हां तय न करे सघिया आहियो। मशीन त पोइ जी ॻाल्हि, घरू जंग थी, घरू तालुकात ख़राबु थियनि, फलाणो मुंहिंजो गहरो दोस्त आहे। उर्दू वारा त बेहाई ऐं भाईअ में फ़र्क़ु कयूं वेठा आहिनि, लिखत ॾाढी सुहिणी कयूं वेठा आहिनि। हे जो आहे असां वटि उहा ई साॻी बिचश्मी, हे हर जॻह ते हेठि बि अखि कढियूं वेठी आहे, मथे बि कढियूं वेठी आहे। उन्हनि जे लाइ हाणे छा कजे? हे यार, गुज़िरियल 7 साल खां वठी फेसबुक चिचरियो पियो अथसि इन मसइले जी निशानदेही करण जे लाइ। बाबा ईअं न कयो, ॿेली हीअं न कयो, ॿेली हीअं न कयो। पोइ मुंहिंजो दोस्त आहे मियां शबीर खे चवंदो आहे जलाली बाबा आहे, तपीब थोरी छो न तपंदो? असांजे दोस्तनि खे मिंटूं कयूं थियूं आहिनि त हे हीअं लिखिबो आहे, भले नथा लिखनि त भले छा कजे। पोइ सच इहो आहे त शबीर खां चोरी चोरी असां हिकिड़ो सिस्टम ठाहियोसीं, दवा छॾियो इहो कोन लिखंदा, मशीन पाण सम्झे त इहो कीअं थो लिखिजे। सो उन जे लाइ जेको सुधार सॉफ्टवेयर्स हुजनि, सुधार एप्लीकेशन्स हुजनि, त जेकॾहिं हे सही नमूने सां नाहे लिखियलु पर हुन सिस्टम में दाख़िल कयो, बटण हणो त उहा हे जो हे सॼी सुधरी वञे। पोइ गहरो बि सुधरी वञे त घरू बि सुधरी वञे। हमेशह जी आख़िरी जेका हे आहे उहा कीअं हिकिड़ी थिए त बे न ॿ, उन्हनि जी हे कीअं ठहे। हे अखर ग़लति लिखियलु आहे, लफ़्ज़ ग़लति लिखियलु आहे, उनखे ठाहे वठे। सो तव्हां जेकॾहिं न गूगल ते लिखंदव हे सुधार, HEYSUDHAR, हे सुधार हणंदव त तव्हांखे उहो टूल मिली वेंदो हलियो, जिते तव्हां पूरे जो पूरो किताबु डॉक्टर ख़ादिम साहिबु विझंदो, अयास विझंदो, बटण हणंदो त उन सॼियूं इहे शयूं एरर्स लेस थी तव्हांजे साम्हूं ईंदो। हिकु दुको कंहिं न कंहिं जॻह ते चुक हूंदी बि, उहो ख़ैर आहे, का ॻाल्हि ई कोन्हे। पर जेका तव्हां ॻाल्हि कयो था, इहो लार्ज लैंग्वेज मॉडल जी ॻाल्हि था पिया कयो। LLM कंप्यूटिंग में सॾियो वेंदो आहे। लार्ज लैंग्वेज मॉडल हिकिड़ो मॉडल ठहंदो आहे। उन जो जेको बुनियादी ॿिज हूंदो आहे वर्डनेट आहे। वर्डनेट में मुराद जेका शबीर चयो त असांजा पंहिंजे जेको संगावतियुनि जा लफ़्ज़ आहिनि, असां त हींअर ताईं 7-8 ताईं माना मां पहुता आहियूं। शाबस हिनखे जो 850 खनि गिरदान ठाहे हिन मथो मारी करे कया, वरी असां ॿिया कार्पस खे लोड़ियासीं, कोई 1167 खां कमु अॻिते थो पियो वधंदो वञे। सिंधी ॿोली उर्दू ॿोली नाहे, सिंधी ॿोली फारसी ॿोली बि कोन्हे, सिंधी ॿोली हितां जूं टरड़ियूं ॿियूं ॿोलियूं न आहिनि। सिंधी ॿोली ॾाढी ॾुखी ॿोली आहे। सिंधी ॿोलीअ खे जॾहिं असां सम्झण ऐं असां उन्हनि लफ़्ज़नि जे बीहकुन ते आयासीं, मां हिकिड़ो सालो मिसाल ॾियां, सभु उस्ताद वेठा आहियो मुंहिंजे साम्हूं, अंग्रेज़ी में चइबो आहे आई एम गोइंग, आहे न, आई एम गोइंग। इनखे सवाल ई करिणो आहे, कीअं कंदव? एम थेड़ो ॾेई अॻिते आणींदव न, विच मूं कढी करे तव्हां अॻ में फ़इल आणींदव, थी वेंदो हलियो एम आई गोइंग, सवाल थी वियो न हलियो। हाणे साॻी तरह सां सिंधीअ में चओ मां वञी रहियो आहियां मां वञी मां रहियो आहियां, फ़र्क़ु पियो। सिंधी ॿोलीअ जो जेको टोन आहे, इहो टोन में ख़बर पवंदी आहे त कीअं थो ॻाल्हाए, नेगेटिव आहे, इंट्रागेटिव आहे, कीअं अफर्मेटिव आहे, टोन कीअं अथसि हिन जो। लिहाज़ा छो त असांजी सिंधी ॿोलीअ जो गिरदान आहे, फेरो आहे, इहो मज़बूत आहे। क़िबला साईं उर्दू ॿोलीअ जो हे फिगर थो पियो ॿुधायांव, उर्दू ॿोलीअ जो कार्पस टोटल बीठो आहे 7-8 हज़ार लफ़्ज़नि ते। सिंधी ॿोलीअ जो कार्पस 1,57,000 ते बीठल आहे, जंहिंमें गिरदान न आहिनि, वञु। हाणे गिरदाननि ते जॾहिं असां था पिया पऊं त तव्हां एवरेज स्टैंडर्ड ॾिसो त हिकु गिरदान, हिकु फ़इल खे 1000 खां मथे गिरदान आहिनि, फेरा आहिनि। जीअं मां मिसाल ॾींदो आहियां, माराईंदी मान, माराईंदा मास, माराईंदुव, माराईंदई, माराईंदुई, माराईंदा सून, माराईंदस, जीअं गिरदान आहिनि न। जे हिकु फ़इल खे 10 माना 100 यानी 1000 गिरदान आहिनि, 20,000 फ़इलनि खे थोरो 1000 सां ज़रबत ॾेई ॾिसो। सिंधी ॿोलीअ जो जेको कार्पस किरोड़नि में थो वञे, ऐं मां दावा सां चवंदो आहियां का बि दुनिया जी अहिड़ी ॿोली न आहे जंहिंजो किरोड़नि में कार्पस हुजे। लिहाज़ा जेको एॾो वॾो कमु आहे,
इन कम खे उकराइण लाइ फार्मूलनि ते कमु आहे। पोइ शाबस आहे हिनखे, शाबस आहे ॿिनि अढाई दोस्तनि खे जिन खे विहारे चऊं था त यार हाणे कंहिंखे एतिरा हज़ार फार्मूलनि जा असां टैग ग्रामर जा ॾींदासीं, अचो त फार्मूला तय कयूं। पोइ मुंहिंजे ख़्याल में पहिरीं यूनिवर्सिटी थिए थी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी, जिन जा ॿार असां सां सलाड़ियाल आहिनि। ऐं इहो ॿुधी तव्हांखे ख़ुशी थींदी त कल्ह असांजो MOU बि साइन थी वियो हलियो। लिहाज़ा शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ जा जेके सिंधी, अंग्रेज़ी, IT ऐं कंप्यूटर साइंस जा ॿार आहिनि, आख़िरी साल जा प्रोजेक्ट अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट सां गॾु करे तव्हांजे साम्हूं पेश कंदा ऐं तव्हां उनखे इस्तेमालु कंदव। साईं रियान शाह साहिबु वेठो आहे, असांजी यूनिवर्सिटी जो वॾो बेडलक आहे, इहो हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे त ॿार प्रोजेक्ट त ठाहिनि था पर फाइलनि जे हवाले थी था वञनि। मुंहिंजे ख़्याल में इहा पहिरीं यूनिवर्सिटी थींदी। उमेदु इहा आहे त असां शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में बि उन नमूने सां असां कम खे अॻिते वधायूं। मुंहिंजो डॉक्टर साहिबु वेठो आहे। त उहे जेके टूल्स आहिनि जेके तव्हां चओ था पिया, इहे तॾहिं ई मुमकिन थी सघनि था जॾहिं उन्हनि ते कलेक्टिव हिकिड़ो वसी पैमाने ते जॾहिं हिकिड़ी सघ इस्तेमालु थींदी, तॾहिं इहे बिल्कुलु मुमकिन आहिनि। असां हींअर 6-7 टूल ठाहिया आहिनि जेके ऑनलाइन पिया आहिनि ऐं उन्हनि मां खोड़ पंहिंजो कमु थियनि था पिया। मसलन मां OCR ते ई हिकिड़ो थो चवां त OCR जो असां टूल हिकिड़ो 17 में ठाहे ज़ाहिर कयोसीं, ॿियो वरी 19 में ठाहे गूगल खे सबमिट कयोसीं, जेको अॼु गूगल वॾे पैमाने ते इस्तेमालु करे थी। 21 में असां ऑफलाइन इस्तेमालु कयोसीं, ऑफलाइन मोर देन 17,000 खां माण्हुनि मथे इस्तेमालु करे असां पब्लिशर हाउस इस्तेमालु था पिया कनि। हाणे हिते बिहार हिन में हिकिड़ो नुक़सानु बि आहे, हिकु फ़ाइदो बि आहे। असां फ्री ऑफ कास्ट रखियोसीं, उन्हनि में 17,000 थिया। लाहौर इन उर्दूअ जो अयाज़ साईं करे ऐं 20,000 रुपया उन्हनि जी रक़म रखी आहे, उहा कनि था। सिंधी माण्हुनि खे फ्री फोकट में मिले थो पियो। मुंहिंजे ख़्याल में सिंधी ॿोलीअ खे लिखत में फ्री फोकट में मिली आहे। नुक़सानु इहो आहे त असां सभ जो सभु वरी हिक ॿिए ते भाइणु शुरू कयो आहे, पाण नथा अॻिते वधूं। सो इहो नुक़सानु आहे। ऐं पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में ॿार जेकॾहिं असांजे मथनि ते आहे या उन्हनि इदारनि ते आहे त इदारा पंहिंजे हिसाब सां कमु कनि था पिया। टूल्स मां सम्झां थो, मां हींअर आख़िरी डेडलाइन तव्हांखे ॾेई छॾियां। वर्डनेट जी कंप्लीशन जो असां वटि जेको डेडलाइन आहे उहा आहे डिसंबर 2025। डिसंबर 2025 खां पोइ तव्हांजो सिंधी ॿोलीअ रोबाटिक ॻाल्हि करण जा मुंहिंजे हिसाब सां 90% मसइला हल थी वेंदा आहिनि। वॾी महिरबानी साईं, ईअं ई अॻिते वधंदासीं त वधीक थोरो हिन में ज़रूरत आहे। थोरो छाकाणि त मौज़ू वरी ॿिए पासे मथां वञे हलियो। हीअ जेका हे वारी ॻाल्हि मूंखे यादि ॾियारे छॾी आहे फयाज़, मूं कोन पियो चाहियो त हिन ते ॻाल्हायूं। ॻाल्हियूं रिकॉर्ड ते अचणु खपनि। भला जेकर मखरजनि जे मामले में तव्हां एॾा सीरियस आहियो त तव्हां पंहिंजो टेक्स्ट सिंधीअ जो खणो, हिकिड़ो पीस, उहो बि न खणो, चैट GPT खोलियो, उनखां हिकिड़ो सुवालु पुछो, हू तव्हांखे डिटेल में जवाबु ॾींदो, उहो ॿुधी ॾिसिजो। तव्हांखे ख़बर पवंदी त इहो सिंधीअ में कोन पियो ॻाल्हाए, अरबी आहे, छो त उन मखरज ईअं थो अदा करे जीअं उनजो हक़ु आहे। असां ईअं अदा न कंदा आहियूं, तंहिंजे करे तव्हां उनखे ॿुधंदव त तव्हांखे तव्हांजी सिंधी लिखियलु तव्हांखे पंहिंजे कननि ते एतबार न ईंदो त हीअ सिंधी पियो ॻाल्हाए या अरबी पियो ॻाल्हाए। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त असां वटि मखरजनि तां हथु नथा खणो, तव्हां भले न खणो। अलिफ बे जा उहे अखर जेके हिकिड़े ई आवाज़ खे रिप्रेज़ेंट कंदड़ जझा अखरनि, मिसाल ते, तोए, सीन, साद, से। हाणे ज़ाद, ज़े, ज़ाल, तव्हां ज़ोए सोचियो त सही त हिकिड़े हिकिड़े आवाज़ जा 4-4 इहे जेके आहिनि, इन्हनि मखरजनि जो हल जेकर नथा कढो त पोइ रोबॉट जेको आहे, छाकाणि त बाट हींअर यूनिवर्सली कमु था कनि। उहे जेकर अरबिक मज़ा था अचनि त उन्हनि खे ख़बर आहे त हीअ जेकर नंढी हे आहे त हिनखे हिन तरीक़े सां उचारबो, जेकर वॾी आहे त हिनखे हीअं कबो, खाए आहे त उहा खाए करे यानी ख़ुदा बख़्श चइबो। असां ख़ुदा बैक चवंदा आहियूं, असां बैक बख़्श बि कोन चऊं। असांजी रियलिटी जेको रियल असांजो साहु आहे ॿोलीअ जो, उहो तॾहिं ईंदो जॾहिं इहे शयूं असां रियल फ्रेम मंझि ॻाल्हाईंदासूं ऐं असांखे बाट बि ईअं ॻाल्हाए ॾे। हाणे जेकर उन तां तव्हां नथा हथु खणो, पोइ छा बि सबबु आहिनि, भले न खणो, पर घटि में घटि सिंधी ॿोलीअ जी अल्फ़ाबेट में घुणे नून जो वाधारो कयो। जंहिं कंहिं बाट पढ़े थो जहन कहन। हाणे इहो नून छाकाणि त चिटो आहे त उनखे उहो नून उचारणो थो पए। हाणे इहो अॻिते हली मेच्योर थी अची वेंदो उन जाइ ते, पर भला हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं उन में मसइलो मौजूदु आहे त पोइ उन मसइले खे हल छो न कजे।
छाकाणि मसाइलो जॾहिं इहो छो था सोचियो त लैंग्वेज रुॻो ऐं फ़क़ति असांजे लाइ आहे। धारे माण्हूअ ते सिंधी ॿोलीअ जा दर बंदि छो था करियो? जॾहिं तव्हां सभु शयूं क्लियर डिफाइन कंदव त धारी माण्हूअ खे सिखण में जी सवलाई थींदी, उन जा रूल्स प्रॉपर डिफाइन थी वेंदा। अच्छा, ॿी नंढी ये ऐं वॾी ये, असां वटि इहो फ़र्क़ु ई कोन्हे को ही लिखियलु आहे या हे लिखियलु आहे, जी लिखियलु आहे या जे लिखियलु आहे। इहे कन्फ्यूजन्स आहिनि। भला जेकर ॿिया वाधारा नथा करियो, इहे ॿ अखर त क्लियर करियो त घटि में घटि आम टेक्स्ट क्लियर थी वञे हलियो। जी सर, तव्हां जिन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। ऐं गूगल जेकी ट्रांसलेशन आहे ऐं चैट GPT जेका ट्रांसलेशन हिन वक़्तु आहे, इन मां तव्हां मुतमिन आहियो? छो त मां ज़ाती तौरु जेतिरो गूगल ट्रांसलेशन खे इस्तेमालु कयो आहे त हिकु जुमिलो ॿ जुमिला त उहो सुठो ट्रांसलेट करे थो, 5-10 जुमिलनि ते वञो त पोइ हू को सुठो रिज़ल्ट कोन थो ॾिए। ऐं चैट GPT जी ट्रांसलेशन जेकॾहिं उनखे असां अंग्रेज़ी खां सिंधी ॾियूं था, सिंधी खां अंग्रेज़ी, त इन बाबति तव्हां छा चवंदो त छा उहा कुझु मुतमिन कंदड़ आहे? ज़ाहिरी सां बहितरी जी गुंजाइश में हूंदी, पर हिन वक़्तु उनजी सूरत हाल छा आहे? गूगल ट्रांसलेट हींअर जंहिं फेज़ में हले पियो उते माना ज़ाहिर आहे त हिकिड़ी मशीन थी ट्रांसलेट करे, बाट थो करे, माण्हू नथो करे। उन मज़ा माण्हूअ जो सेंस वठणु, इहा उमेद फ़िलहालु तकड़ी न रखिजे, छाकाणि त अॻिते हली उन में इहे शयूं अची त वेंदियूं, पर हींअर असां इब्तिदाई फेज़ में आहियूं, तंहिंजे करे हुन जी एक्यूरेसी राउंड अबाउट 80 to 90 वरी बि आहे। अचूं था चैट GPT ते, त चैट GPT गूगल ट्रांसलेट खे क्रॉस करे वियो आहे। हुन जी एक्यूरेसी जुमिले जी बनावट बनिस्बत हुन खां गूगल जे भेट में ॾाढी सुठी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि हिते आऊं तव्हांखे कंपेयर जॾहिं था करियूं त हू बहितरु आहे, पर पोइ बि मशीनी आहे। जॾहिं तव्हां हुनखे खणंदव त तव्हां हुनखे ह्यूमन टच ॾींदव। अॻिते हली इन जी ज़रूरत कान पवंदी जॾहिं AI उन जाइ ते असांजी ॿोलीअ में पहुचंदी तॾहिं, छाकाणि त तव्हां अंग्रेज़ी ॿोली हुन खां चवराए ॾिसो, मूंखे इहो चवंदे का बि माना हिन में हॿक महसूसु नथी थिए त अंग्रेज़ी ॿोली नेटिव इंग्लिश स्पीकर खां वधीक फुल ऑफ एक्सप्रेशन्स ॻाल्हाए थो बाट। माना तव्हां भले तव्हां नेटिव माण्हूअ सां ॻाल्हाए ॾिसो, वरी हुन जो तव्हां हिकिड़ो पीस तव्हां ॿुधो, चैट GPT जो जेको पेड वर्जन आहे उन में ॾाढा एक्सप्रेशन्स कमाल जा अथसि। माना तव्हांखे लॻंदो त रियल माण्हू वेठो आहे, माना माण्हू ई पियो ॻाल्हाए न, छाकाणि त जुमिले जो हक़ु अदा पियो थिए। हाणे जॾहिं इहा साॻी ॻाल्हि वरी असांजी ॿोलीअ ते थी अचे त असांजी ॿोली बनिस्बत अञा असां एपल जी सिरीअ में कोन आया आहियूं, गूगल असिस्टेंट में कोन आया आहियूं, इन्हनि में एलास्का में इन्हनि में सभिनी मंझि असांखे अचिणो आहे। पर सभिनी सां जॾहिं कंपेयर था करियूं, चैट GPT हींअर जंहिं मॉड्यूल जंहिं जाइ ते असांजी ॿोलीअ जो बीठो अथसि उन में ॾाढी सिंधी सुठी थो लिखे। ऐं सुठी इन करे अथसि त चैट GPT जो बाट तव्हांखे फॉलो थो करे, घड़ीअ घड़ीअ तव्हां खां पुछंदो, जेकर का ग़लती थी आहे त मूंखे ॾस। अच्छा, तव्हांखे आउं पंहिंजा तजुर्बात निज पिज सफ़ा ॻाल्हाईंदो, ॾॾ हई चट हई को हाल कोन अथई, ईअं कबो आहे। उन्हनि खे बि हू अंडरस्टैंड पियो करे। अच्छा, जेके जिते मुझे थो उते चए थो त इहो छा चई, इहो छा चई, त तव्हां हुनखे डिफाइन कयो त हू उनखे नोट थो करे, पोइ अॻिते तव्हांजे लाइ हू पंहिंजी क्योरीज़ में जी इन ॻाल्हि जो वाधारो थो करे। सिंधी माण्हू जेको सॼो ॾींहुं मज़ो विझो वेठो आहे मीडिया ते, पोइ हा घणे भाङे त असां सोशल मीडिया सम्झूं ई फेसबुक खे था। असांजा घटि माण्हू आहिनि जेके ट्विटर ऐं ॿियनि प्लेटफॉर्म्स ते तव्हांखे मिलंदा। सॼो ॾींहुं जेको भला मज़ो विझो वेठो आहे इंतज़ार में त अयाज़ गुल छा थो चवे, अदल साईं छा थो चवे, फयाज़ छा लिखियो आहे, इनखे घुरिजे त फॉर द सेक ऑफ हिज़ लैंग्वेज हिकिड़ो कलाकु कढे ऐं चैट GPT जे बाट सां वञी कचहरी करे। जिते जिते हुनखे फ्लाज़ नज़र अचनि, जिते जिते हुनखे जुमिलनि में कोताहियूं नज़र अचनि, उते चएसि हीअं न हीअं अथई, हू यकदमि नोट करे पंहिंजे पाण खे अपडेट थो करे। ऐं तव्हांखे हिन जो नंढिड़ो मिसाल ॾियां त मूंखे लफ़्ज़ गहराई उर्दूअ वारी हे सां लिखी ॾिनई ऐं सुठो कयईं, छाकाणि त असां पंहिंजी हे में अञा फाथा पिया आहियूं, हुनजा असांजा क्लियर कोन आहियूं। मूं हुनखे चयो त गहराई इहो जेको तो हे किताब आंदी आहे या उर्दूअ जी आहे, असांजी सिंधीअ जो उचार जंहिं हे मां थो निकिरे हा हीअ अथई। तव्हांखे ॿुधी हैरानी थींदी त हुन चयो त ईअं थींदी त पोइ बिल्कुलु ईअं ई लिखंदुसि।
इहे ई लफ़्ज़ आहे, वाधारो न आहे। तव्हांजे तुज़ तव्हांजे ई लहजे में ॻाल्हाए त अञा बि छा खपेव। ॿिनि जुमलनि खां पोइ मूं चयोमांसि मिसाल ॾे त मूंखे जुमला लिखी ॾिनई त उन में गहराई ठीकु थी वई। माना तव्हां उनखे ठीकु करे सघो पिया, ईअं न आहे त उहो ठीकु नथो थिए। जॾहिं उहो ठीकु थी सघे पियो त हींअर इहो दर खुलियो अथव, पंहिंजे ॿोलीअ, पंहिंजे लहजे, पंहिंजे उचार खे हुन सां ॻाल्हायो ऐं उन ते हेरियोसि, चयोसि बाबा आउं हीअं चवंदो आहियां। जंहिं बि इलाइक़े सां वास्तो अथव, तव्हां पंहिंजे निज पिज खे, तव्हां स्टैंडर्ड खे फॉलो ई न करियो, तव्हां पंहिंजी शइ जो हक़ु अदा करियो। तव्हां जिते ॼावायो उन खिते, उन ख़मीर खे निभाईंदे तव्हां उनखे चओ त हीअ ॿोलीअ मंझि मुंहिंजे में हीअ लफ़्ज़ हीअं ॻाल्हायो वेंदो आहे, हीअ ॻाल्हि हिन तरीक़े सां थींदी आहे, हू तव्हांखे फॉलो कंदो ऐं इहो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन थींदो। कम्यूनिटीज़ जेके असुलु वारिस ऐं मालिक आहिनि, असांजी ॿोलियुनि जो मालिक हाणे उहो माण्हू दावा न करे जेको शहरनि में थो, कराची हैदराबाद में थो रहे, छो त उनजी ॿोली बिगड़ी वई आहे, उन वटि निज पिज ॿोली रही कान्हे, निज पिज लफ़्ज़। ऐं हिते हाणे नालो खणण जी ॻाल्हि चवंदा आहिनि त ढके छॾिजे त भलो आहे। हींअर मुंहिंजे अॻियां हिकिड़ी ॻाल्हि गुज़री आहे जेका इंतिहाई माना ॾुखु ॾींदड़, तकलीफ़ ॾींदड़, टेका टिप्पणी, उन ते वक़्त जो स्कॉलर गोलो थो हणे। छा था सम्झो? माना असांजे ॾहनि माण्हुनि बि मोकिलाए छॾियो आहे लफ़्ज़नि खां। निज पिज लफ़्ज़ जेके आहिनि, फांडे धार कयोसीं, फांडे ते दाइरो थो हणे। माना असां इहो कमु न आणियूं, छो त खेसि सम्झ में नथो अचे। पाण जंहिं मुआशिरे में ॼाओ आहे, निपनो आहे शहर में, उहो शाइरी डायलेक्ट खे थो पसंदि करे। त हाणे इहे शयूं बचाइणियूं अथव त हीअ बिल्कुलु एग्ज़ैक्ट फेज़ अथव जंहिंमें तव्हां बचाए पंहिंजूं शयूं प्रिज़र्व करे पंहिंजूं शयूं रखी वेंदा, जेके हिन जनरेशन खां पोइ ईंदड़ सभिनी जनरेशन्स जे लाइ कमाइतियूं थींदियूं। सर शबीर साहब, तव्हां सां ई हिकिड़ो सुवालु अॻिते हलंदासीं, हुन खां पोइ आख़िरी सुवाल असां अमर फयाज़ साहब खां सम्झंदासीं त तहक़ीक़ जी फील्ड में हिकिड़ो ज़बरदस्त सॉफ्टवेयर इस्तेमालु थींदो आहे, टर्निटिन या अहिड़ा ॿिया सॉफ्टवेयर आहिनि जेके साॻियाई या सिमिलरिटी इंडेक्स असांखे ॿुधाईंदा आहिनि त हीअ जेको मक़ालो आहे, तहक़ीक़ आहे, किथे चोरी त न थियल या इन जो किथां किथां मवाद वरितो वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु ताईं सिंधी तहक़ीक़ में अहिड़ो को सॉफ्टवेयर मौजूदु कोन्हे को। हाणे इन जी गैर मौजूदगी जेका आहे, इन जा सिंधी तहक़ीक़ ते कहिड़ा कहिड़ा असरात आहिनि इन वक़्त ते, ऐं छा अहिड़े सॉफ्टवेयर जो को इम्कानु आहे मुस्तक़बिल में जेको जोड़े सघिजे, जेको तहक़ीक़ ऐं प्लेजरिज़म जी फील्ड में असांजी मदद करे? ॾिसो न त हींअर असां ऐं शयूं ईअं ई दाख़िल थींदियूं आहिनि जीअं जॾहिं ज़रूरत पवंदी आहे त उन शइ खे दाख़िल कबो आहे ऐं अॻिते वधिबो वञिबो आहे। हाणे हींअर यूनिवर्सिटीज़ जेको कमु करे ऐं स्कॉलर खां कमु वठनि थियूं थीसिस, त उनजो प्लेज नोट थींदो आहे। हाणे प्लेज जेको नोट थो थिए उन मंझि चेक दरअसल इहो ई कयो वेंदो आहे त स्कॉलर एज़ इट इज़ साॻे जो साॻियो टुकड़ो किथां खयो आहे या हुन जी तहक़ीक़ी लिखत आहे। हाणे इहो जेको थिए थो, तव्हां पकड़ींदव किथां? सॻु असुलु मवाद उहो तव्हां वटि हूंदो तॾहिं भेटां भेटी थींदी। मशीन त तव्हांखे भेटे ॾींदी त हीअ पैसेज जेको आहे, 4 लाइनूं जेके आहिनि से इहे फलाणे किताब मंझां खयलूं आहिनि, हीअ जेको टेक्स्ट आहे इहो फलाणे कॉलम मंझां खयलु आहे। पर सुवालु इहो थो पैदा थिए त तव्हांजो डेटाबेस एतिरो अवेलेबल हुजे तॾहिं उहो सॉफ्टवेयर उनखे रीड करे तव्हांखे रिज़ल्ट ॾिए। उनजे करे ॾाढो असांजी ॿोलीअ वारो स्कॉलर फबियल अथव, जेकी वणेसि थो करे, छाकाणि त अञा एतिरी पकड़ कान्हे का। छो त असां हीअ जेके हिन फयाज़ ॻणाया असांखे पोर्टल जिन ते किताब पिया आहिनि, 5000 खां मथे किताब हींअर हीअ इंस्टीट्यूट MH पंवर रखी वियो आहे, सिंधी अदबी बोर्ड जी वेबसाइट ते। जेको टेक्स्ट असां वटि डायरेक्ट पियो आहे उहो सर्चेबल आहे, उनजी सिमिलरिटी चेक थी थिए। जेको टेक्स्ट न आहे, टेक्स्ट जो इमेज कढी असां PDF ठाहे छॾियोसीं, इहो कम जो न आहे। इहो तव्हां इन मां सिमिलरिटी कढी नथा सघो, छाकाणि त हू इमेज आहे। PDF जी सूरत में तव्हांजी स्क्रीन ते नज़र अची सघे थो, प्रिंटेबल आहे, पर रीयूज़ेबल एज़ ए टेक्स्ट न आहे। जॾहिं रीयूज़ेबल एज़ ए टेक्स्ट न आहे त सिमिलरिटी बिटवीन बोथ
कढणु मशीन जे लाइ बि ॾुखी थींदी। फ्यूचर में इहे सभु शयूं थियणियूं आहिनि ऐं बिल्कुलु थींदियूं, पर इन जे लाइ घुर्ज इहा आहे त हथु हथु करे जेको जिते मौजूदु आहे उहो पंहिंजो रोल प्ले करे असां पंहिंजो डेटा वधि खां वधि ऑनलाइन अवेलेबल करे छॾियूं, त जॾहिं इहे सॉफ्टवेयर डेटा खे मैच कनि त डेटा अवेलेबल हुजे। वॾी महिरबानी साईं। आख़िरी सुवाल असां वठंदासीं ऐं अमर फयाज़ साहिब खां, हुन खां पोइ ऑडियंस तरफ़ हलंदासीं सुवाल ऐं जवाब लाइ। त ऑडियंस वटि को सुवाल आहे त साईं हुननि जो जवाबु ॾींदा। सर, सिंधी ॿोली जो जेको हिन वक़्तु डिजिटल फॉर्म आहे हुन लाइ शागिर्दनि लाइ ई लर्निंग जे फॉर्म में कुझु आहे? हिकु त असांखे इहो सम्झायो, ॿियो सिंधी ॿोली जो फ्यूचर तव्हां कीअं था ॾिसो अॻिते हली? हिकिड़े आम माण्हू खे सिंधी जी डिजिटल फॉर्म में छा छा मिलंदो अॻिते हली? मिठा जेको शागिर्दु आहे उहो त इलाही रोल प्ले करे थो पियो, पर जेको सिंधी ॿोलीअ जो जेको आईंदो आहे उन आईंदे मां त ॾाढो पुरुमींदा, मां इलाही पुरुमींदा आहियां। जो अॼु ताईं असां इहो ॾिठो आहे त जेके दुनिया जा जेके वॾा कंसोर्शियम्स आहिनि, मिसाल गूगल त हेठि, हाणे अॼुकल्ह गूगल हेठि तर ते माना 3rd लेवल ते बीठो आहे। इन खां जेके मथियूं लेवल्स आहिनि, जेके हाई टेक, जेके हाई साइफाई लॻा आहिनि, उन्हनि में सिंधी एतिरो अंदरि दाख़िल थी वई आहे हली, जो अॼु ताईं जो तजुर्बो इहो आहे त इहो असां नाहे ॾिठो त कंहिं सिलसिले, सिरिश्ते, कंसोर्शियम या टेक्नोलॉजी कंपनीअ कंहिं ॿोलीअ खे अंदरि विधो आहे, पंहिंजे सिरिश्ते में आंदो आहे ऐं कुझु साल खां पोइ हुनखे फिटी करे छॾियो अथां। ईअं नाहे थींदो, ठीकु आहे। लिहाज़ा जेको इहो त मां वॾे यकीन सां ऐं वॾी दावा सां मां चवंदो आहियां त जेको सिंधी ॿोलीअ जो जेको आईंदो आहे इहो त ॾाढो जाइज़ो आहे, ॾाढो महफ़ूज़ आहे। इन खे खामखाला ईअं मां चवां त न वॾे ख़तरे में आहे, ख़तरे में कोन्हे। चैलेंजिस आहिनि, ज़रूरु आहिनि, उन्हनि में ईअं त पाण जेके सॼे दोस्त जेके साम्हूं वेठा आहिनि, यूट्यूब ते वीडियो अपलोड कनि था पिया, टैक्स कनि था पिया, भई ठीकु आहे तव्हां फेसबुक ते तव्हां को स्टेटस अपडेट कयो था, इहो न ॿुधाईंदा त मां सिंधी थो लिखां, पर जॾहिं यूट्यूब ते तव्हां वीडियो लिखो अपलोड था पिया कयो त छा यूट्यूब खे ॿुधाईंदा आहियो त हीअ सिंधीअ में आहे? छो जो तव्हां अपलोड कंदा आहियो न त हेठि तव्हां मोर में वेंदा आहियो त तव्हांखां ऑप्शन घुरंदो त हिन ॿोली कहिड़ी आहे। त पहिरियों त इहो आहे त तव्हां असां छड़ो पंहिंजी प्रेज़ेंस ॾियूं। जॾहिं सॼे दुनिया में ॿोलियुनि जे डेवलपमेंट जो आवाज़ु सिंधी ॿोली आहे त घटि में घटि पाण मां इहा तवक़ो जो हथु मथे खणी जो हा आहियूं। जेकॾहिं हा आहियूं जो इहे शिकिलियूं आहिनि त पोइ मुंहिंजे ख़्याल में नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं आहिनि, इहे ज़रूरी हुजणु खपनि। तव्हां वीडियोज़ अपलोड कयो, ॾाढी फापा जेका ॻोठ में ॻाल्हाईंदी उन लहजे उन्हनि जुमिलनि खे कीअं था अपलोड कयूं, आवाज़ में, तस्वीर में। असांजे ॻोठनि जी जेका लोक ॾाहप आहे उहा कीअं था असां सुक कयूं। असांजो जेको अदब आहे उहो त घणे क़दुरु थी वियो आहे हलियो, पर जेका लोक ॾाहप जेका असांजे ॻोठनि में इस्तेमालु थींदी, रेमेडियल मयर्स थींदा हुआ, उनखे अपलोड हींअर असांजा इहे शागिर्द जेके आहिनि यूट्यूबर आहिनि 50 यार ॾाढो अॻिते वधी आहे, त उहे त माशाल्लाह मिलियंस ऑफ मिलियंस माशाल्लाह कमाइनि था पिया। तव्हां न वञी छड़ो हाणे ॻोठनि में वञी इहे जेका डाइंग टेक्नोलॉजीज़, डाइंग माण्हू आहिनि, उन सां छड़ो कचहरियूं करे अपलोड कंदव न त माशाल्लाह तव्हांजी के न सिर्फ़ु सुठी अर्निंग थींदी, सिंधी ॿोलीअ में तव्हांखे तव्हांजी कंट्रीब्यूशन तव्हांजी ॻाई वेंदी। ऐं असांजो ख़ासि तौर ते जेके औरतूं जेके पंहिंजे घरनि में ॻाल्हाईंदियूं, इहो तव्हां गौर करे ॾिसो। असां जेको महसूसु कयो आहे क़िबला, असां जेको मर्द था ॻाल्हायूं ऐं असां जेके औरतूं थियूं ॻाल्हाइण में फ़र्क़ु अथव। इहा मज़े जी ॻाल्हि थो पियो ॿुधां। असां जेका ॻोठाणी औरत आहे उहा जेका ॻाल्हाए थी पई ॾाढी ख़स्ता, लज़ीज़, मां तो उते रहियो आहे, असांखे ख़बर ई न आहे। त इहे सभु जो सभु तव्हां रिकॉर्ड करे ऐं तव्हां जेकॾहिं रखंदा था पिया वञो त सिंधी ॿोलीअ खे लहर लोॾो कोन्हे। हींअर थोरो ईं ग़म ज़रूरु गुज़रे थी पई ऐं महसूसु थिए थी पई। शबीर जेको चयो त चैट GPT ऐं इहे शयूं अची वियूं आहिनि यार, हाणे आहिस्ते आहिस्ते सुधरंदियूं वेंदियूं न। इहो ताहिरी हाणे पकी आहे, गुड़ विझो त थोरो त विझोसि, तव्हां गुड़ विझोसि, तव्हां ॾिसो अहिड़ी ताहिरी पचंदी जो ख़ल्क पई खाईंदी। तव्हांजे मथां फ़र्ज़ु सिंधीअ जो इन करे आहे, ईराननि जे मथां एतिरो कोन्हेव, अरबियुनि जे मथां एतिरो कोन्हे, यूनानी जे मथां बि एतिरो कोन्हे। मज़े जी ॻाल्हि थो पियो ॿुधायां, यूनान जे मथां बि कोन्हे त को पंहिंजे ॿोलीअ जे बचाव जा वॾा वॾा ॾिण कनि। तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे, छो सॼी दुनिया जूं अखियूं अणसिधी तरह जो तव्हां ॾेई बीठियूं आहिनि, छो त इंडो जा मालिक तव्हां आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी सिंधी ॿोलीअ जा वारसी कयो था पिया ऐं इहे शयूं कयो था पिया, त मां सम्झां थो आईंदे नसुल खे ईअं वाच पाड़ियूं कोन थींदो। इहो जेको मुंहिंजो ॿारु आहे, जॾहिं इनखे ख़बर पवंदी त मां जेका बाटनी पढ़ां थो इहो सिंधी लफ़्ज़ ॿूटो आहे। जेकॾहिं मां ज़ूलॉजी पढ़ां थो त इहो ज़े जीम में वेंदी आहे, जीव जो इल्मु आहे।
जॾहिं असांजे ॿार खे ख़बर पवंदी त हे असल में असां वटि ड्राइव्ड ग्रीक मां आहे और ग्रीक खे सिंधी लफ़्ज़ ॾिनो हुई, जॾहिं तव्हांखे इहा ख़बर थी पए त केॾो यां हेॾे कुशादो थी थो वञे हेॾो, त मां सम्झां थो त मुस्तक़बिल मज़बूत आहे हिन ॿोलीअ जो। तमामु महिरबानी साईं। असांजी सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल महफ़ूज़ आहे, पर असांखे वधि खां वधि डिजिटल मौजूदगी ॾेखारणी आहे, यूट्यूब जे फॉर्म में हुजे या ॿियनि एप्स जे फॉर्म में। हाणे हलंदासीं ऑडियंस तरफ़, जेकॾहिं ऑडियंस वटि को सुवालु आहे असांजे मौजूदु महिमाननि खां त उहे करे सघनि था। साईं मुंहिंजो सुवालु न आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका साईं शबीर कई त असां वटि जेको आहे सो नून गुनो या हे या इन क़िस्म जे आवाज़नि जी घटि वधाई करणी पवंदी या ही ऐं हे में फ़र्क़ु करिणो पवंदो, त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मशीन खे असां इहा ॻाल्हि ॿुधायूं त असां ज़बर ज़ेर जज़्म पे इस्तेमालु करे ऐं उन्हनि जा आवाज़ जेके आहिनि से मुख़्तलिफ़ कढंदा आहियूं, त मुंहिंजे ख़्याल में इहो मसइलो बजाए हिन जे ॿोलीअ जी जेका ठहियलु सूरत आहे उन में का ड्राह ड्रूह कजे, उन ड्राह ड्रूह जे बजाए असां जेकॾहिं डेटा पंहिंजी खे या ॾेई छॾियूं त असां वटि ज़बर ज़ेर इहा इस्तेमालु थींदी आहे हिन आवाज़ जे तहत, त मुंहिंजे ख़्याल में असां इहो मसइलो वधीक सवलाई सां हल करे सघूं था। मां सम्झां थो इहो तव्हां असां लाइ वधि में वधि 20-25 साल मसइलो त इहे मसइला ई ख़तमु थी वेंदा वालिया। कंहिं खां पोइ कहिड़ो लफ़्ज़ अचे थो मशीन सम्झी थी वञे हली त हे कंहिं थो चवणु चाहे, असां डेटा कोन विधी आहे क़िबला, असांखे ख़बर ई कोन त मां न आहे या मां हा, हुन मूंखे मां न ॾिनो, हुन मूंखे मां ॾिनो, जुमिलो आहे सही बीहंदो, हुन मूंखे मां ॾिनो माना नून घुणो करे मां पेश कयां, छा इहो जुमिलो सही थींदो? तूं सां मां ॻाल्हायां थो, तूं सां मां न ॻाल्हायां थो, छा इहो जुमिलो सही थींदो? बाबा तव्हां जेतिरो लैंग्वेज विझंदव मशीन सम्झंदी वेंदी त मां नथो चवणु चाहे मां थो चवणु चाहे, तव्हां विझो न, इहो इशू कोन्हे, इहो असांजो दिलि में न कजो, इहो असांजा हथ जा बि ठहियल आहिनि इशू, ईअं कोन्हे। मशीन खे हलणु त इहो केॾो मसइलो आहे, ज़्वाद कीअं उचारे, अड़े बाबा तव्हां ज़ाल खणी ज़े सां लिखो या ज़्वाद सां लिखो, सिंधी खणी नथो उचारे, पर आहे त ज़ाल ज़े ज़ंजीर सां न, मशीन सम्झी ईंदी त ज़ाल जो ज़िक्र करे थो इहा ज़ाल ई थींदी। मुंहिंजे ख़्याल में जेतिरी तव्हां डेटा विझंदव ओतिरो कमु थी वेंदो, इशू वधि में 10-15 साल त सो ज़ाहिर आहे पोड़ा जेसि ताईं हलनि तेसि ताईं हलंदा। सर मुंहिंजो सुवालु आहे त छा सिंधी ॿोलीअ जे सुधारे जे लाइ शाह अब्दुल लतीफ़ जो रिसालो बहितर साबित थी सघे थो? अंग्रेज़ी ॿोलीअ लाइ शेक्सपियर वारो उन में को बि अमल कोन्हे सुन जो, न अमल दख़ल अथसि न अमल दख़ल अथसि, इहो पाण जे क्लासिकल वटो आहे। शाह जो रिसालो जॾहिं असां ॾिसूं था इहो असांजो वटो आहे, त अॼु खां 300 साल अॻ में ॿोली हीअं हूंदी हुई ऐं शाइरीअ वारी ॿोली हीअं हूंदी हुई, ठीकु आहे। इहो पंहिंजो वखरु आहे जेको सॼी दुनिया खे ॾेई सघूं था, इहो तव्हां वटि सबूत आहे सॼी दुनिया खे चई सघो था त तव्हां धूड़ पायो, छाई पायो, दहशतगर्दियूं पायो, असां उहे चऊं था त साईं सदाईं करीम थी सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद कर, इहो तव्हांजो टूल आहे जो तव्हां दुनिया खे सर्टिफिकेट ॾेई सघो था पिया त असां अॼु खां 300 साल न मोहन जे दड़े खां हथियार कोन लधियो अथव, अॼु खां 300 साल अॻु असांजो शाहपार जेको इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो, हुन जंग जो ज़िक्र जेकॾहिं कयो आहे त चए थो पंहिंजो मार, पंहिंजो पाण मार, कंहिं ॿिए जो जीव न मार। सो आउं सम्झां थो इहो समाजी तारुफ़ थी सघे थो, ॿोलीअ जो अमीन थी सघे थो, पर तव्हां स्टैंडर्ड करे तव्हांजे हलंदो न हली सघंदव। आया किस हुआ? साईं सोहेल अहमद नालो आहे, सिंधी यूनिवर्सिटी में BBA जो शागिर्दु आहियां। साईं तव्हां ॻाल्हि कई मखरजनि जी या उचारनि जी, त जीअं कल्ह जेको ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी नई प्रेस रिलीज़ जारी कई, यानी 2024 जा कुझु न्यू वर्ड्स जेके मुतारिफ़ कराया, ईअं ई जेके सिंधी ॿोली ते इदारा कमु कनि था उहे जेकॾहिं यूनिवर्सिटीज़ में स्टूडेंट्स या यूनिवर्सिटीज़ सां प्रोजेक्ट बेस ते हिकु अगरि उचार या हिकु मैनुअल टाइप जेको बुक हूंदो आहे, हिकु ॿोली हिकु ऑफिशियल ॿोली अनाउंस करे छॾींदा ही उचार आहिनि जेके इहे जेके न असांजी ऑफिशियल ॿोली जे अंदरि अचनि था, या नवां वर्ड्स हर साल कहिड़ा इन थियनि था ऐं कहिड़ा जे उचार आहिनि, त इहो पॉसिबल न आहे त इन तरफ़ थोरो कयो वञे, छो त हींअर असां ॾिसूं था जेकॾहिं काविश खे पढ़ूं था त उन जी हिकु पंहिंजी पॉलिसी आहे वर्ड्स जी,
ईअं ई ॿियूं जेका अख़बार आहिनि उन्हनि जी ऐं किताबनि में ॾिसूं था मुख़्तलिफ़ वर्ड्स जो उचार आहिनि त जेकॾहिं ऑफिशियल पैटर्न ॾिनो वञे वर्ड्स जे लिखत जो या उचारनि जो त इहो कीअं रहंदो जेके मेजर असां यूज़ में अचनि था। ॾिसो हेसी ताईं असां वटि 80,000 खां मथे ज़ख़ीरो आहे असांजी जामे सिंधी लुगत में, पर अञा ताईं असां वटि उन जा उचार कोन्हे। उचारनि जे मरहले में आवाज़ी सिरिश्ते मंझि हींअर जेका आहे दाख़िल थियो आहे, असांजी सिंधी ॿोली दाख़िल थी आहे। हाणे जॾहिं सिंधी ॿोली दाख़िल थी आहे त असांखे हर हिकु लफ़्ज़ जो उचार क्लियर करे ॾियणो पवंदो। जीअं फयाज़ चयो त असांजे करे जुमिलनि जूं बीहकूं असांजो डेटा सेट क्लियर कंदो त जेकर हीअ लफ़्ज़ हिन जे अॻियां हे जुमिले में हिते पियो आहे त उहो उचारबो कीअं। इहे मसइला हल थियणा आहिनि, पर इहो यादि रखी छॾियो त टेक्स्ट जॾहिं पियो आहे त टेक्स्ट जो उचार तव्हां प्रोवाइड कंदव, आउं प्रोवाइड कंदुसि ॿोलीअ जे मालिकीअ जे हैसियत में त असां वटि इहो उचार जे कीअं थो। हाणे उचार असां वटि असां जेका मखरजनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां चऊं था त मखरज में जेकर हिकु ज़े जा 4 आवाज़ आहिनि त चाहे वेरिएशन आहे आवाज़नि में, क्वालिटी आहे आवाज़ जी, असांजो सिंधी माण्हू 4 आवाज़ उचारियो नथो सघे। मसइलो इहो आहे खे ऐं खाए जो फ़र्क़ु सिंधी माण्हूअ खे नथो अचे। सिंधी माण्हू हिकिड़ी खे चवंदो आहे, सीन स्वाद ऐं हिन जो से जो फ़र्क़ु सिंधी माण्हू वटि आहे कोन। सिंधी माण्हू वटि हिकिड़ो सीन आहे। असांजे चवण जो मक़सदु फ़क़ति एतिरो आहे, असीं चऊं था जॾहिं हुन वटि उचार जी क्वालिटी न आहे त तव्हां अल्फ़ाबेट में विझो वेठा आहियो। ऐं मूं सवेर बि ॻाल्हि कई त जॾहिं तव्हांजी सिंधी लिखत खे रोबाट पियो पढ़े त उहो त उचार उहे ई पियो कढे, सीन जो हक़ पियो अदा करे, खाए जो पियो करे ऐं काफ़ वॾो पियो उन तरीक़े सां कढे त तव्हां ॿुधो पिया त तव्हांखे अॼु परेशानी बि थिए त हीअ असांजी त ॿोली आहे ई कान, जेतोणीकि लिखत मुंहिंजी आहे उहा। त हाणे जॾहिं उचारी सिरिश्ते मंझि असां मालिकी करे असां जॾहिं हीअ जेको फयाज़ चयो त असां हेतिरो कमु करे विया आहियूं, डिसंबर ताईं असांजी डेडलाइन आहे, त यकीनी तौर ते इन मंझि उचार अची वेंदा हलिया। ऐं जॾहिं उचार अची वियो हलियो त टेक्स्ट जेको लिखियो पियो आहे उहो जहिड़ो जाॻंदो थी पवंदो, ऐं जहिड़ो जाॻंदो थी पवंदो त पोइ इहो कन्फ्यूजन ई कोन रहंदो त इहो लिखियो पियो आहे त इहो चइबो कीअं। इहो मसइलो हिते हल थी वेंदो हलियो। ऐं इहे मसइला तमामु महिमान आहिनि, पर असीं चवंदा त जेकर हथ सां मुंहुं धोअण में भला छा आहे त खणी मञिजे त हिते फॉल्ट आहे, कहिड़ो ॾोह आहे, अरबा ख़ता त कान्हे न। इल्मु चवे थो त सुधरंदा ऐं वधंदा, तरक़ी कंदा, अॻिते वधंदा वञो। बीह रहंदा ख़तमु थी वेंदा, फना थी वेंदा। जुमूद हमेशह मारे छॾींदो, पाणी बि बीह रहंदो त सेंवर वठंदुसि, गदिलो थी ख़तमु थी वेंदो। उन करे बीहजे न, अॻिते वधंदो रहिजे। जेके तक़ाज़ाऊं असांखां इंटरनेशनली ॿोलियाई लिहाज़ खां असांखां करे थी टेक्नोलॉजी, असां उनजो पूराओ कंदा अॻिते वधंदा वञूं। ऐं सिंधी ॿोली इन ई हवाले सां तरक़ी कंदी आई आहे ऐं कंदी रहंदी। वरी महिरबानी शबीर कुंबर साहब। इन ते असांजो हीउ सेशन पूरो थियो ऐं मां इहो ॿुधाईंदो हलां त असांजो हीउ सॼा सेशन्स जेके अॻिते ईंदा इहे इलेक्ट्रॉनिक डायरी ते सिधा सवाब हली रहिया आहिनि। ऐं थोरी देरि जे वक़फ़े खां पोइ असांजो ॿियो सेशन स्टार्ट थींदो। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।